محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وهو الذي خلق من الماء بشرا فجعله نسبا وصهرا وكان ربك قديرا وقال النبي صلى الله عليه وسلم لا يدخل الجنة قاطع رواه البخاري رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما رب زدني علما اللهم رب زدني علما ربنا يسر ولا تعسر وتمم بالخير سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه وأرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه اللهم زدنا ولا تنقصنا وأكرمنا ولا تهنا وآتنا ولا تهنا وآثرنا ولا تنصر علينا وارزنا وارز عنا يا رب العالمين हाज़रीन जुमा काबिल एहतराम बुजुर्गों नौजवान साथियों अजीज बच्चों माइक के ज़रिए से मुझे आवाज़ में सुनंदल मुझे इस्लामी माओ ने बहनों अल्लाह रब्बुल आलमीन पा इंसाने के डिग अड़ी खूबी खां डिग अड़ी ख़ुसूसियतें सां नवाज़े हैं जो को खूबियूं जो को ख़ुसूसियतूं अल्लाह रब्बुल आलमीन भई कंहिं पण मखलूक खे अता नाहे कयनि उन्ही खूबी मां हिकिड़ी खूबी हीअ आहे जे पा इंसान रिश्ते खे सुञाणो था पा पंहिंजे सॻे खे सुञाणो था जे असांजा रिश्तेदार रहिया हे असांजा सॻा रहिया ये खूबी अल्लाह रब्बुल आलमीन भई किन मखलूक खे अता नाहे जानवर जो बच्चो रहियो ए जे સુધી मोहताज हुए पंहिंजी मां जो ते સુધી खाली मां खे सुञाणे मोहताजी ख़त्म थी पोइ मां खे नथो सुञाणे हिकिड़ो मैं जो बच्चो हुए पौ जो बच्चो हुए गौं जो बच्चो हुए ए जे સુધી मोहताज हुए ते સુધી खाली पंहिंजी मां खे सुञाणे सघे थो बाक़ी हिन जो पीउ कयो आहे हिन जा भाउ कया आहिनि हिन जी भेणूं कयूं आहिनि काका मामा हिन खे नथो सुञाणे सघे
अल्लाह रब्बुल आलमीन जानवरें की ये खूबी अता नहीं कि जो रिश्ते के सुञाणे सके, पर अल्लाह रब्बुल आलमीन पा इंसाने की ये खूबी अता करें जे पा पंहिंजे रिश्तेदारे के पंहिंजे सगे के पा सुञाणो था जे असांजा सगा रहा ये असांजा रिश्तेदार रहा ने अल्लाह रब्बुल आलमीन ये खूबी बाके कुला अता के न जी वजह करो है जानवर के अल्लाह ताला अता न के, पर अल्लाह रब्बुल आलमीन पाके जो खूबी अता के जे पा पंहिंजे रिश्तेदारनि के सुञाणो था। अगर इंसान पैदा थी तो अगर दुनिया में अचे तो फिर मिणा पहले पिन जी मां के सुञाणे तो, पोइ पिन जी पीउ के सुञाणे तो, पोइ पिन जी भाउ भेण के सुञाणे तो, पोइ मां जी तरफ़ सां जेको रिश्ता रहा ये वस्तुओं एतिरे लाइ सम्झायां पियो जे अॼु मूंखे जेको क़ुरान ने सही हदीस जी रोशनी में गुफ्तगू करणी है वो सिला रहमी के बारे में, रिश्ते के जोड़णो इन जे ताल्लुक से ॻाल्हि करणी है। तो सिला रहमी जो मतलब करो थी तो सिला माना जोड़णो मिलाणो, ऐं रहीम जो मतलब जेको मां जी तरफ़ सां रिश्ता रहा ऐं जेको पीउ जी तरफ़ सां रिश्ता रहा इनखे अरबी में रहीम चवा ने पास सुनो था या रिश्ते के जोड़ियो खपे, सगे के साथ खाधो सलूक कयो खपे, रिश्तेदार के साथ खाधो सलूक कयो खपे, तो इन में मड़े रिश्तेदार न मुराद, मड़े सगा न मुराद, रहीम जे अंदर मड़े रिश्तेदार नथा अचे। रहीम जे अंदर मां जी तरफ़ सां जेको रिश्ता रहा मतलब मां जो जेको पेरियो पंहिंजो नानू, मां जी मां पंहिंजी नानी, पोइ मां जा जेको ॿार आहे मामा मासियूं, मासी जा पुत्र मामे जा पुत्र, ये मड़े पंहिंजा रहीम जा रिश्ता आहिनि उन जे साथ। पोइ पीउ जी तरफ़ सां वो तो नानाण थी हाँ ॾाॾाण, पीउ जी तरफ़ सां पीउ जा जेको पीउ जो पहिरियों पंहिंजो ॾाॾो, पीउ जी मां पंहिंजी ॾाॾी, पोइ पीउ जा भाउ पंहिंजा काका, पोइ काके जा पुत्र पंहिंजा काकाईअ भाउ, पोइ फूई रही फूईअ जा पुत्र, ये मड़े पंहिंजा रहीम जा रिश्ता रहा। इन ये अहिड़ा रिश्ता है जे पाखे मौत ताईं न तोड़ना, मौत ताईं इन से गाल बोल बंद न करनी, मौत ताईं इन से पंहिंजो जेको तालुक है खत्म न थियणो खपे। अल्लाह ताला तॾहिं ई सुञाण था के जे मौत ताईं आके रिश्ता निभाइणा आहिनि। हिकिड़ो इंसान निकाह करे अचे, विहाउ थी वञे, घरवेरी के साथ खासो सलूक करणो त आहे, पर घरवेरी रहीम जे रिश्ते में नथी अचे। जे घर नथो बरोबर हले त पोइ तलाक जो ऑप्शन शरीयत रखे जे तलाक दी सको। औरत मर्द मेरी नथी रही सके, घरवेरो परेशान करे तो तंग करे तो अल्लाह रब्बुल आलमीन खुदा जो ऑप्शन रखे रिश्तो खत्म थी सके तो, पर जो मां जी तरफ सां रिश्ता रहा, जो पीउ जी तरफ सां पंहिंजा रिश्ता रहा, ए मौत ताईं खत्म न करना, मौत ताईं इन के साथ खासो सलूक करणो है। ने अल्लाह रब्बुल आलमीन ये जो रिश्तेदारियों रहियूं इनखे पिन जी वॾी नेमत चई। सूरह फुरकान के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन ने इरशाद फरमाए वहुवल्लज़ी खलक मिनल माइ बशरा, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के पानी में पैदा के फजअलहु नसबन व सिहरा, तो अल्लाह रब्बुल आलमीन उन जो नसब उनके अता के, उन जा सगा उनके अता के, व सिहरा ने उन जा सावरा उनके अता के। सावरे के पर अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी नेमत बयान के रिश्तेदारे के साथ खासो सलूक करणो इन जी केतिरी वॾी अहमियत इन जो अंदाज़ो पाण ॻाल्हि से लॻाए सघूं था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ा सहाबी आहिनि हज़रत अम्र बिन अबसा रज़ी अल्लाह ताला अन्हु। ए ओ सहाबी आहिनि जेको चवनि था जॾहिं आउं मुसलमान थियो हो त आउं चौथो मुसलमान हो, खाली 3 मुसलमान दुनिया में हुआ, चौथो मुसलमान आउं आहियां। अम्र बिन अबसा चवनि था ये चौथो मुसलमान आउं थियो हो। ये पिन जो वाक़ियो बयान कनि था जे आउं जॾहिं इस्लाम क़बूल करे था करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो हुअसि, तर मां अल्लाह जे रसूल खे पुछियो जे मां अंत, त अल्लाह जे रसूल आई कुरो है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अनन नबियो, ऐं अल्लाह जो नबी आहियां। वरी पुछे वमन नबियो या रसूल अल्लाह, ए अल्लाह रसूल वरी नबी कुरो थी तो, नबी मूंखे न ख़बर थी नबी जो मतलब कुरो वे तो। मतलब अम्र बिन अबसा ओ साहबी आहिनि जेको न यहूदी हुआ न ईसाई हुआ। खुदा जी यहूदी हुन त नबीअ जी त ख़बर वे जी मूसा अलैहिस्सलाम नबी आया हुआ, ईसाई हुन त नबीअ जी त कम से कम ख़बर वे जी ईसा अलैहिस्सलाम नबी आया हुआ, न यहूदी हुआ न ईसाई हुआ। ने ए ओ साहबी आहिनि जे ज़माने जाहिलियत में, अञा इस्लाम क़बूल न कयो हो, ज़माने जाहिलियत में बुत परस्ती छॾायो, इनखे सम्झी मची जी वस्तु सही न ही ग़लत है।
ज़माने जाहिलियत में छॾा रहियो त अल्लाह जे रसूल खे पुछनि था वमन नबी, अल्लाह जे रसूल नबी वरी पूरो थी वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अरसलनी अल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा पैगाम मूंखे ॾी करे हलाए। वरी पुछे वमा अरसलत या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे रसूल अल्लाह रब्बुल आलमीन आके क्या पैगाम ॾी करे हलाए हैं। अमर बिन अब्सा जा चौथा मुसलमान है, अल्लाह के रसूल के पूछे था अल्लाह रब्बुल आलमीन आके क्या पैगाम दी करे हलाए हैं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाली ब गालियों बयान क्यों, ब गालियों। पहली गाल जो को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत वाली ज़बान में निकरे थी बिसिलतिल अरहाम, अल्लाह मुखे नबी बनाए करे इतरे ला हलाए हैं जाओ रिश्ते के जोड़ियां, बिसिलतिल अरहाम रिश्ते के जोड़ियां, वकसरिल औसान ने बताए के जोड़ियां। न नमाज जो जिक्र के अल्लाह रसूल, न हज जो जिक्र के, न सदका खैरात जो जिक्र के। पहली गाल बिसिलतिल अरहाम रिश्ते के जोड़ियां, अल्लाह ताला मुखे ई पैगाम दी करे हलाए। इन रिश्ते के जोड़ो उन जी केतरी वडी फजीलत न जो अंदाज़ो मैंने गाल से लगायूं। हिकिड़ो सहाबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो ऐं सवाल करे थो ऐं अल्लाह जे रसूल अयुल अमल अहब्बु इलल्लाह, अल्लाह जी नज़र में मिणिया वधारे पसंदीदा अमल कयो है, अहिड़ो कयो अमल है जेको अल्लाह खे मिणिया वधारे पसंद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल ईमान बिल्लाह, अल्लाह ते ईमान खणी अचणो ई अल्लाह खे मिणिया वधारे पसंद है। वो पूछे तुम अय्युन, अरे अल्लाह के रसूल इन पूछा क्यों अमल अल्लाह के वधारे पसंद है। अल्लाह के रसूल फरमायो सिलतुल अरहाम रिश्ते के जोड़। ईमान का पूछा, तौहीद का पूछा, अकीदे का पूछा, मिणा वडो अमल रिश्ते के जोड़ो। वो पूछे या रसूल अल्लाह अय्युल अमल अबगज़ु इलल्लाह, अय अल्लाह के रसूल अल्लाह जी नजर में मिणा वधारे नापसंदीदा अमल क्यों है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल इशराकु बिल्लाह, अल्लाह के साथ शिरक करणो। बोले तुम अय्युन, अय अल्लाह के रसूल इन पूछा क्यों अमल अल्लाह के मिणा वधारे नापसंद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कतिअतुर रहीम रिश्ते के तोड़। जरा हदीस पे अंदाजो लगायूं, शिरक का पुछा वडो गुनाह, शिरक का पुछा वडो गुनाह क्यों, रिश्ते के तोड़नो। अरे शिरक का पुछा वडो गुनाह समझण त लमी गाल है, पा रिश्ते के तोड़ियो न के गुनाह न था समझ। अरे मौको न्यालियो क्या मौको जे मानक कीअड़ो अखर औंजो कढी छॾे ताऊं न से पुछण ॻाल्हाइण बंदि करे छॾियो। शिरक का पुछा वडो गुनाह, इन्हें पा इनके गुनाह समझो। ये तो लंबी गाल है, पर फखरिया अंदाज में चौथा आऊं तो जे 2 वरे थिया काका जी बात पुछाए न तू काके जे घरे न आयोस, मामे जे घरे न आयोस। इतरो वडो गुनाह शिरक का पुछा वडो गुनाह इनके पा फखरिया अंदाज में बयान कयूं था। ऐं वधारे तर रिश्ता टुटे कॾहिं था निकाह जे मौके ते, जरा वियाह थींदा न तेरा रिश्ता वधारे टुटंदा। जिन आऊं आजे निकाह में नहीं विया, आऊं आजे हूं बराबर हूंदा पिंड में पर वियाह में नहीं गया। हाँ आऊं हिकड़ी शर्त से अची दोस्त, हिकड़ी शर्त किन शर्त से तू फलाणो जैसे मुझो पुछण ॻाल्हाइण बंदि है उनखे जे वियाह में न घुराई त अची दोस्त, वरना नहीं अची। पिंड तो तोड़े पियो, ॿिए खे पण तोड़ाए। एतिरो वॾो गुनाह शिरक का पुछा वॾो गुनाह जेके पक्की करे नथा समझनि। ऐं रिश्ते के जोड़ण जी केतिरी वॾी फज़ीलत है, जो अंदाज़ो पास सही बुखारी जी हदीस से लगाए सघूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे हिरा में मौजूद है। जिब्राइल अमीन पहली वही खणी कर अचनि था, सूरह अलग की 5 आयतूं उतरनि थियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घबराए करे अल्लाह नबी के बरो अची वञे तो रफाणी थी थी अल्लाह जो क़ुरान उतरियो है। भाई क़ुरान को मामूली वस्तु न है, क़ुरान जो आयतूं अञा पहली बार अल्लाह जे नबी ते उतर, क़ुरान की मामूली न। अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर उठणीअ ते सवार हूंदा हुआ, क़ुरान जो आयतूं उतरंदियूं हुयूं, उठणी तरास ज़मीन ते किरंदी हुई, क़ुरान जो बोझ बर्दाश्त न करे सघंदी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा जर क़ुरान जो आयतूं उतरनि थियूं त मुंहिंजी रान जी हड्डी त्रुटे जो दर्द थिए। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बुखारी की रिवायत है, हज़रत आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयान करे थी जब कुरान जो आयत उतरंदी हुई सियारे में 40 सियारो हूंदो हो, अल्लाह के नबी गर्मी से भिॼी पवंदा हुआ।
तो ये कुरान की मामूली ना है, कुरान के हल्के में ना गिनो, दीन के इस्लाम के हल्के में ना गिनो। पहली वही उतरे थी अल्लाह जी नबी जी हालत करो है। हजरत खदीजा रजी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जी नबी जे घर में मौजूद है। अल्लाह रसूल गारे इरामा जल्दी जल्दी करे चए ताने रखे पिया, रफी करे चवनि था ज़म्मिलूनी खदीजा कंबल ओढ़ाए। हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा कंबल ओढ़ाए। अल्लाह रसूल लिखा और लेटे था। जब उठीन था फिर हज़रत खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा के चवनि था, ऐ खदीजा लक़द खशीतु अला नफ़्सी, मूंखे न ॻाल्हि जो डर आहे, मूंखे न ॻाल्हि जो डर पए जाऊं बर्बाद थी वेंदुसि, मुंहिंजी जान खतरे में है। पर कुर्बान हुजो घर वेड़ी मथे कहिड़ी तसल्ली ॾिनई, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा। ऐं अल्लाह जे रसूल अल्लाह जी कसम खणी करे चवां थी, अल्लाह के कॾहिं बर्बाद नहीं करे, अल्लाह के कॾहिं रुसवा नहीं करे, अल्लाह के कॾहिं ज़ाय नहीं करे, कुला ज़ाय नहीं करे, कुला रुसवा नहीं करे। पहली खूबी जो खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे नबी के तसल्ली दी करे चवमो, इन्नका ला तसिलुर रहिम। ऐं अल्लाह जे रसूल अल्लाह के बर्बाद नहीं करे, कुलाज ऐं रिश्ते के जोड़ियो था। अल्लाह आंखें क्यों बर्बाद कंदो, अल्लाह आंखें क्यों ज़ाय कंदो। आई तो सगे के साथ खासो सुलूक कयो था, तो जेको सगे के साथ खासो सुलूक कंदो अल्लाह उनके कदे बर्बाद नहीं करे, अल्लाह कदे उनके ज़ाय नहीं करे, अल्लाह उनके कदे रुसवा नहीं करे। तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिश्ते के जोड़ींदा हुआ, ने एतिरो जोड़ींदा हुआ जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के परेशान करे वाला केर हुआ, कुरैश वाला केर हुआ, अल्लाह जे नबी जे कुट में हुआ, अल्लाह जे नबी जे खानदान में हुआ, सदा काका हुआ, काका ये बा हुआ, सदी पूरी हुई और सताईंदा हुआ। पर अल्लाह जे नबी को चवंदा हुआ जे मुझे खानदान वारा, मुझे कुटुंब वारा आई मूंखे खपे जो तकलीफ़ ॾींदा रहियो, मूंखे सतायो, मूंखे चरियो चओ, मूंखे मजनू चओ, मुझी वाट ते कंडा बचाए छॾियो, पर आऊं कॾहिं पाण खे तकलीफ़ नहीं ॾियां। कुला इन बिकुम रहमा, ऐं मुंहिंजा सगायो तॾहिं आवां खे कॾहिं तकलीफ़ नहीं ॾियां, आवां खे कॾहिं सताया नहीं। तो सगें के साथ खासो सुलूक करणो, सगें के साथ पंहिंजो रिश्तो निभाणो, उनजी केतिरी वॾी फज़ीलत है, इनजो अंदाज़ो पंहिंजे ॻाल्हि से लॻाए सघूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अॼु हर को इंसान जंहिंजी रड़ लगी पई जे धंधे में बरकत न आहे, धंधे में बरकत न आहे, पाण डॉक्टर वटि वेंदासीं, केरु बीमार थी पवंदो, एक्सीडेंट थी पवंदो, त पाण चवंदासीं खपे अहिड़ो ख़र्चो अचींदो करे लाइ तयार रहियूं, पर जान बचे ई खपे। बाक़ी को वस्तु जी टेंशन वधारे रहे थी, हिकिड़ी त रोज़ीअ जी, ॿई जान जी, उम्र जी, इंसान के वधारे टेंशन वेंदी, ऐं इंसान जी फितरत है ये टेंशन हमेशा इंसान खे हूंदी। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो तरीक़ो दसियो हुयो, रोज़ीअ में बरकत जो, ने उम्र में बरकत जो। इब्न माजा जी रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन अहब्बा अन युबसत लहू फी रिज़्क़ि व युनसा लहू फी असरी, जंहिंखे ये ॻाल्हि वधारे पसंद है जो अल्लाह उनजे रिज़्क़ में बरकत विझी छॾे, अल्लाह उनजे धंधे में बरकत विझी छॾे, व युनसा लहू फी असरी, ने अल्लाह उनजी उम्र में बरकत विझी छॾे, त कोन करे फल यसिल रहमहू, तो रिश्तेदार के साथ खासो सुलूक करे। अल्लाह धंधे में बरकत विझंदो, अल्लाह रोज़ीअ में बरकत विझंदो, ने अल्लाह उम्र में बरकत विझंदो। ये सगे के साथ खासो सुलूक कंदासीं, ऐं सगे के साथ खासो सुलूक जे पाण न कयो, पंहिंजो काकाई भाई जेको मां जी तरफ़ सां रिश्ता रहिया, जेको पे जी तरफ़ सां रिश्ता रहिया, इन से जे पंहिंजो पुछण ॻाल्हाइण बंदि है कि केतिरो वॾो गुनाह है, हिनजो अंदाज़ो मुस्नद अहमद जी हदीस से लॻाए सघूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्न अअमाल बनी आदम तुअरदु कुल्ल खमीसिन व लैलतिल जुमुआ फला युक़बलु अमलु कातिअ रहमिन। अल्लाह रसूल फरमायो, हर खमीस जे ॾींहुं, गुरुवार जे ॾींहुं, खमीस जे ॾींहुं ने हर जुमे जी रात, खमीस जे ॾींहुं ने जुमे जी रात पाण मिणी जा अमल अल्लाह जे दरबार में पेश थींदा। हफ्ते भर में जेके पण पाण नमाज़ पढ़ूं था, रोज़ा रखूं था, सदका कयूं था, हज क्या, उमरा क्या, जेके पण पाण नेकियूं कयूं था, मणे खमीस जे ॾींहुं ने जुमे जी रात अल्लाह जे दरबार में मिणी जो रजिस्टर पेश थी, तो मिणी जा अमल पेश थींदा, नंढियूं वॾियूं नेकियूं मणे पेश थींदियूं। अल्लाह जे रसूल फरमायो, जॾहिं अल्लाह वटि मिणी जा रजिस्टर पेश थींदा, फला युक़बलु अमलु कातिअ रहमिन,
जो रिश्ते के तोड़े वेठो है, अल्लाह उनजी हिकड़ी नेकी पण कबूल न करे। न नमाज बचाए सघंदी, न रोजा बचाए सघंदा, न हज बचाईंदा, न उमरा बचाईंदा। क्यों अमल नहीं बचाए सके? जब पाण पंहिंजे रिश्तेदारनि जे साथ पुछण ॻाल्हाइण बंदि कयो है, उन्हीं के खिलाफ चालू कयूं, उन्हीं के खिलाफ साज़िशूं कयूं, उन्हीं के तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो हिकिड़ो अमल पण क़बूल नथो करे। हिकिड़ी नेकी जेतिरी नमाज़ूं पढ़णियुनि से पढ़ो, ताजुदूं पढ़णियुनि से पढ़ो, इशराकूं पढ़णियुनि से पढ़ो, हिकिड़ो अमल अल्लाह जे दरबार में पंहिंजो क़बूल न आहे। जे पंहिंजे सॻे जे साथ पंहिंजो पुछण ॻाल्हाइण बंदि आहे, जे पांखे ये व्याधि है, पांखे आखिरत की फिक्र है, पंहिंजे अमल की फिक्र है, जे अल्लाह पंहिंजा अमल क़बूल करे त जैसे पुछण ॻाल्हाइण बंदि कया, सामा वञी करे हथ ॾियो, कुला सिर्फ अल्लाह ला करे। इन वस्तु खे पाण यादि रखूं। जे पाण चाहींदासीं जे पाण पंहिंजे रिश्तेदारनि जी मौज जी तरफ़ निहारियूं ने पोइ हथ ॾेई छॾियूं, कॾहिं हथ न ॾेई सघूं। खुदा उन्हीं की मौज तरफ़ निहारींदासीं, उन्हीं जी चालूं पांखे यादि अची वेंदियूं, उन्हीं जी साज़िशूं पांखे यादि अची वेंदियूं, उन्हीं जेको पांखे सतावे मणे पांखे यादि अची वेंदो। इंसान ला करे जे रिश्तो जोड़े जी कोशिशि कंदासीं, कॾहिं नहीं जोड़े सघूं। खाली अल्लाह खे निहारे करे जे मुंहिंजो रब राज़ी थी वञे, मुंहिंजो अमल अल्लाह जे दरबार में क़बूल थी वञे, जे इहा वस्तु ज़हन में वई त रिश्ते खे निभाइण कोई ॾुखी ॻाल्हि न आहे, कोई मुश्किल ॻाल्हि न आहे। त अल्लाह उन इंसान जो हिकिड़ो अमल क़बूल नथो करे जेको सॻे जे साथ पुछण ॻाल्हाइण बंदि करे वेठो। सॻे जे साथ ख़ासो सुलूक करणो, इन जो अंदाज़ो पाण ॻाल्हि से लॻायूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जी घाटी जमात वेठी वेठी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नकुम सतफ्तहून मिस्रा, ऐं मुंहिंजा सहाबा हिकिड़ो अहिड़ो ज़मानो अची वेंदो, हिकिड़ो अहिड़ो दौर अची वेंदो जे मिस्र आजे हथ में अची वेंदो, मिस्र ते आजी हुकूमत हूंदी। अल्लाह जे नबी जे ज़माने में मिस्र फतह न थियो हुयो, पर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में हज़रत अम्र बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु मिस्र खे फतह कयो। तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मिस्र में फतह कर लेगा, फस्तौसु बिहा खैरा, आजो नबी आके वसीयत करे तो जे मिस्र वारे के साथ खासो सलूक कर जा, कुला फइन्न लहुम जिम्मतम व रहमा, कुला जे मिस्र वारा हिकिड़ा त मुंहिंजा सावरा आहिनि, हज़रत मारिया किब्तिया जो कोई मिस्र जी हुई, ॿियो व रहमा ने मुंहिंजा सगा आहे, मिस्र वारा मुंहिंजा सगा आहे। जरा पां अंदाज़ो लॻायूं केॾा मिस्र अची वियो ने केॾा अरब अची वियो। मिस्र जो अक्सर इलाइक़ो वधारे करे इलाइक़ो पां निहारे ॾिनो त अफ्रीका जे अंदरि आहे। मिस्र वधारे करे अफ्रीका अरब ने अफ्रीका मां जेके छेटो है, जेके पंध है, जेके लम्हो है, फासलो है पिंड में, पर अल्लाह के नबी चवंदा मिस्र वारा मुंहिंजा सगा आहिनि। कीअं सगा आहिनि मिस्र वारा? मुहद्दिसीन इन हदीस जी तफ़सीर में जर वञनि था त लिखनि था हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम केॾा जावा? इराक जावा। इराक मां जरा निकरिया मिस्र आया। हज़रत सारा अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्तु हज़रत इब्राहिम जी घरवारी में थी। मिस्र जो बादशाह जो कोई तो हज़रत सारा जे सही बुखारी की रिवायत है, मिस्र जो बादशाह जो कोई तो हज़रत सारा अलैहिस्सलातु वस्सलाम के साथ बदकारी करण चाहे तो, जे ओडो वञे बेहोश थी करे छणी पे, वरी उथी ओडो वञे बेहोश थी करे छणी पे, तर धरजी वियो। ध्रप में पिंड जे कुटुंब जी हिकिड़ी औरत हज़रत सारा खे ॾिने, चई जे हीअ औरत तुंहिंजे घरवारे खे ॾे, चओ हिन से वियांह करे लाइ, हिन से निकाह करे लाइ। वो औरत कई वेठी हज़रत हाजरा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको मिस्र जी वेठी, हज़रत हाजरा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिने। हज़रत हाजरा से निकाह थी वियो, बच्चो पैदा थियो। क्यों बच्चो? हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम। इस्माइल खे केॾा छॾे? वादिन गैर ज़ी ज़रइन, उन जगह ते छॾे, मके जे अंदरि छॾे। हज़रत इस्माइल उते ई वॾा थिया, उते ई वियांह कयो, उते ई निकाह कयो। निकाह करे खां पुठियां, वियांह करे खां पुठियां जेको औलादूं आयूं, जेको नस्लूं आयूं, त 60 नस्लें खां पुठियां हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे नबीअ जा ॾाॾा आहिनि। अल्लाह जा नबी 60 नस्लें वारो रिश्तो न भुलिया, जो उन्हीं के साथ खास सलूक कर कुला जे मुंहिंजा सगा आहिनि, ऐं हेॾा पां सॻे काके ते वेड़ी वेठा आहियूं, सॻे पासे वेड़ी वेठा आहियूं, सॻे काकाई पासे वेड़ी वेठा आहियूं। अल्लाह जा नबी 60 नस्लें वारो रिश्तो न भुलिया। इन रिश्तेदारनि के साथ खासो सलूक करणो ई न आहे जे रिश्तेदार पंहिंजे साथ बराबर है त पां उन साथ बराबर हो, इहा सिला रहमी न आहे। अल्लाह नबी फरमायो लैसल वासिल बिल मुकाफी, बराबरी करे वारो रिश्ते के जोड़े वारो न आहे,
वलाकिन्नल वासिल अल्लज़ी कुतिअत रहिमहु वसलहा। रिश्ते के जोड़े वारो वो है जो उन जो रिश्तेदार उनके साथ खार करे तो, हसद करे तो, रिश्ते के तोड़े तो, पर ई हमेशा जोड़े। तकलीफ में, मुसीबत में उन जो रिश्तेदार लगे कम न थो जे, पर ई जब पहले रिश्तेदार के तकलीफ में ॾिसे तो तर कोई हुजे तो अगाई सगाई में कम अचे तो असल रिश्ते के जोड़े वारो ई है। आखिरी हदीस सुणाए करे पहले गाल खत्म कंदो। हजरत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जो एकड़ा यहूदी आलिम हुआ, यहूदी के बड़ा जबरदस्त आलिम, वदा आलिम हुआ। ये यहूदी के अब्दुल्ला बिन सलाम चौंदा हुआ जे दी होंदो, चौंदा जे रात है तो चौंदा तो रात है। अब्दुल्ला बिन सलाम से अगरे गाल पूरी है। अब्दुल्ला बिन सलाम चौंदा जब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने आया, बड़े मदीने जा मर्द औरतों बच्चा बड़ा अल्लाह के नबी इस्तकबाल में वने था। अब्दुल्ला बिन सलाम चौंदा उन वक्त हूं यहूदी हो ने मुंह न्यारियो चे नबी वरी केड़ा है ना ॾिसां त करो। अब्दुल्ला बिन सलाम चौंदा जर मुझी नजर अल्लाह के नबी के चेहरे मथे पई तर मुझी ज़बान में अखर न करया लईस बिवजहिन कद्दाब, ही के न कूड़े जो चेहरो ना, ही के न कूड़े जो मौन है। अल्लाह के नबी जर मदीने आया, बड़े मदीने वाला इस्तकबाल में उबाए, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़बान में पहला जो वो अखर न करया मदीने में क्या अखर हुआ? या अय्युहन नास, ऐ इंसानो अफ्शु सलाम, सलाम क़याम कयो, व अतइमुत तआम, मारे के खादो खारायो, वसिलुल अरहाम, रिश्ते के जोड़ियो, वसल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम, ए जरा माड़ो मिठी निद्रे में सुता पियाउं तर उठी करे नमाज़ूं पढ़ो, चार कम कलयो फायदो कोन थींदो। तदखुलुल जन्नत बिसलाम, क़यामत जी मैदाने महशर में जन्नत में सलामती जे साथ दाखिल थी रहंदा। ये चार कमा जे अंदर हुंदा त क़यामत जी आई जन्नत में सलामती जे साथ दाखिल थी वेंदा। नफ्सी नफ्सी जो आदम हुंदो पण आके को तकलीफ नहीं थी। त अल्लाह के रसूल त्री गाल पे बयान क्यों? वसिलुल अरहाम, रिश्ते के जोड़ जा। तो जरूरत इन गाल दी है जे मां जे रिश्तेदार से रुसी करे वेठा आयूं, इंसान जी हयाती जो को भरोसो ना है, इंसान जी उम्र जो को भरोसो ना है, किताने पा हलिया वञो तो पा अहिड़ो असर छॾे करे वञो। वधारे तर त नफ़रतूं जेको रहियूं नस्ल में विराजनि थियूं। जे छहली हालत में होता तेरे चवंदा जी न तुंहिंजे काके जी ज़मीन, तुंहिंजो काको जेको आहे मुंहिंजी ज़मीन खाई वियो, तुंहिंजो ॾाॾो ईअं करे छॾे, तुंहिंजे भाउ ईअं करे छॾे, फिर इनके साथ ख़ासि सुलूक न कजे। पां रिश्तेदारनि खे वसीयत पाणी छहले बाक़ी ईअं करे वञो था, पर पां रिश्तेदार के साथ ख़ासो सलूक कयूं, उनके साथ ख़ासो बर्ताव कयूं, खुदा जी पां बर्ताव ख़ासो नहीं कयूं तो पांजो हिकिड़ो अमल पण अल्लाह के दरबार में कबूल न है, पांजी को नेकी अल्लाह के दरबार में कबूल न है जे पांजे सगे के साथ पांजो ख़ासो सलूक न है। अल्लाह ताला वटा दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन पांजे सगे के साथ बाके ख़ासो सलूक करे तौफीक अता फरमाए। पांजे सगे के बारे में जो पांजे दिल में हसद रहा, नफरतों रहियूं, खार रहा, अल्लाह रब्बुल आलमीन ये नफरतों खत्म करे, अल्लाह रब्बुल आलमीन ये हसद खत्म करे, अल्लाह रब्बुल आलमीन पाके एक ॿिए जो हमदर्द बनाए, एक ॿिए जो सजण बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ परेशान हाल आहिनि अल्लाह उनजी परेशानी दूर करे, अल्लाह उनजी तकलीफ़ूं दूर करे। जेकी पण बीमारी अल्लाह उनखे शिफ़ाए कामिला व आजिला अता करे। जेकी पण कर्ज़ में ॿुधा पिया लेणे में ॿुधा पिया अल्लाह रब्बुल आलमीन उनजे कारोबार में अहिड़ियूं बरकतूं हुजे जेके उनजो कर्ज़ अदा करे सघे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ जेको बेगुनाह जहिल में बेगुनाह क़ैद में अल्लाह रब्बुल आलमीन उनखे रिहा फरमाए। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ हिन दुनिया में वेंदा रहिया आहिनि क़ब्रनि जे हवाले अल्लाह उनजी क़ब्रनि खे जन्नतुल फिरदौस जो बाग़ीचो बनाए। ऐं अल्लाह फितने जो दौर है, आज़माइश जो दौर, इंसान जी कदम कदम मथे आज़माइश है। ऐं अल्लाह असांजो जॾहिं पण इम्तिहान करे असांखे कामयाब करजे। ऐं अल्लाह जे तुंहिंजी असां हिन दुनिया में जरा रहो ते तुंहिंजी ऐं अल्लाह तो असां से राज़ी रहोजे, ऐं अल्लाह तो असां से ख़ुशि रहोजे। ऐं अल्लाह भले सॼी दुनिया नाराज़ थी वञे असांखे कीअं परवाह न आहे, पर ऐं अल्लाह तो वरी असां से नाराज़ न थीजे, ऐं अल्लाह तो वरी असां से नाख़ुशि न थीजे। ऐं अल्लाह जॾहिं असां मथे मौत अचे, असां मथे मौत जो मलाइक अचे, उन वक़्तु असां से राज़ी में, उन वक़्तु असां से ख़ुशि में, उन वक़्तु असांजे नामे अमाल में हिकिड़ो पण गुनाह न हुए, असांजो नामे अमाल वो नेकी से भरियो पियो हुए। ऐं अल्लाह उन वक़्तु असांजी ज़बान मथे कलमे ला इलाहा इल्लल्लाह व आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह
نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. الله أكبر الله